नाज़रीन ख़बर है करमपुर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध के मुख़्तलिफ़ शहरन के दौरे दौरान सुभाणे ज़िले कश्मीर के दौरे ते पहुंची रहियो आहे। पीपी चेयरमैन के आमद के मौके ते करमपुर लाडो ते सरदार मीर महबूब अली खान बिजाणी, सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी, मीर ज़रियाब अली खान बिजाणी, मीर शिराज अली खान बिजाणी, मीर शाहनवाज़ अली खान बिजाणी समेत इलाके जा मौजूदीन पीपी कारकुन बिजाणी सरदार के छटियुनि बिरादरनि जा मुक़दम माण्हू शहरी इलाके वासी पीपी चेयरमैन जो भरपूर इस्तक़बाल कंदा। करमपुर पीपी जागवान तोड़े कारकुन मामो शबीर शेख, मास्टर अनिल कुमार, मोहम्मद रमज़ान बालकानी, अब्दुल्ला खान जाफरी, फ़कीर शामराज जाफरी, अवेस पावार, बाबुद्दीन चाचा, रज़ा शेख, अरबाब मीरानी, राजा शेख ऐं ॿिया वर्कर पीपी चेयरमैन जो भरपूर इस्तक़बाल करण लाइ तैयारियुनि में मसरूफ़ आहिनि। करमपुर लाड़ो के भी पीपी जे झंडनि ऐं क़ाइदियुनि जी तस्वीरुनि वारे पेना फ्लैक्स सां शानदार नमूने सिंगारियो वियो आहे। पीपी चेयरमैन जे इस्तक़बाल लाइ ईंदड़ आवाम लाइ पिंडाल भी लगायो वियो आहे। तैयारियूं राति देर ऐं सुभाणे ताईं जारी रहंदियूं। करमपुर ऐं इलाइक़े जा नंढा वॾा शहर सुभाणे बंदि रहंदा। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।